वगड़ शहर के मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं होटलनि तां मोबाइल फ़ोन जी चोरी आम थियण लॻी। शाहीन रश जो फ़ाइदो वठंदे चोरियूं करण लॻा। इन सिलसिले में सियासी समाजी अॻवाननि शहरिन कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी, लाला हफ़ीज़ पठान, अब्दुल्ला पंवर, GM वगड़, आकिल पंवर ॿियनि ॿुधायो त वगड़ शहर ई भरपासे में वगड़ पुलिस अमन अमान करायो आहे, पर मोबाइल फ़ोन जा चोर सरगर्म थी विया आहिनि। शाहीन रश जो फ़ाइदो वठंदे चोरियूं करण लॻा आहिनि। जिन मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं होटलनि तां मोबाइल फ़ोनूं चोरियूं कयूं आहिनि। हिननि वधीक चयो त मोबाइल फ़ोन रिपेयरिंग कंदड़ मिस्त्री चोराइती फ़ोन ख़रीद करे IMEI नंबर तब्दील करे जंहिंखे बाद में विकिरो कंदा आहिनि ऐं चोरी थियल फ़ोन जा पैनल कढी ॿी मोबाइल में लॻाईंदा आहिनि, जॾहिं त मोबाइल फ़ोन चोरी जा सेट सरियाम विकिरो थी रहिया आहिनि। हुननि वगड़ पुलिस खे अपील कई त नोटिस वठी मोबाइल फ़ोन जी चोरनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।